हिंगोरजा में 4 महीना अॻु क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जे कातिलनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करे नाहे सघी। वारसन ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो धरणो 37 ॾींहुं बि बुख हड़ताल जारी। शहर में शटरबंद हड़ताल जो चिताव ॾेई छॾियो। हिंगोरजा में 4 महीना अॻु क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस इंतज़ामिया पारां गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ शहरनि सिविल सोसाइटी भुट्टा बिरादरी ऐं क़ौम परस्त कारकुननि पारां मंज़ूर भुट्टो, परवेज़ भुट्टो, अयाज़ भुट्टो, मुज़फ़र भुट्टो जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं 43 ॾिहाड़े बुख हड़ताल जारी रखी वई। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम लगायो त दुकानदार जावेद भुट्टो जा कातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। DIG सखर SSP खड़पुर जी ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पिया आहिनि, पर सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾिना था वञनि। हुननि चयो त असांखे 43 ॾींहं थी विया आहिनि, एहतजाजी बुख हड़ताल ते वेठल आहियूं। हुननि मुतालबो कयो त कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची